बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवाने सीरिया ऑफ सिंधी थॉट्स क्लास 7th जी मैथमेटिक्स आहे यूनिट नंबर 6 जंहिंमें आहे डायरेक्ट एंड इनडायरेक्ट वेरिएशंस। हाँ जिते असां डायरेक्ट एंड इनडायरेक्ट वेरिएशंस या काफ़ी क्लासेस असां अॻ में बेटेन करे चुका आहियूं, पढ़ी चुका आहियूं, पर अॼु जो जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे रिलेशनशिप, यानी जेको स्पीड हूंदो आहे बिटवीन टाइम एंड डिस्टेंस। यानी ईअं था चवनि त टाइम ऐं डिस्टेंस जे विच में कहिड़ो तालुक़ु आहे उनखे तव्हां असांखे अॻियां एक्सप्लेन कयो। पर हक़ीक़त में ही जेको जो क्लास है वो है स्पीड के कीअं मालूम कजे। हाँ लाइन लिखियल आहे डिस्टेंस इंक्रीज एंड डिक्रीज प्रोपोर्शनली विद द टाइम, यानी जेको डिस्टेंस आहे जेको मुफ़ासिलो आहे इहो वधंदो ऐं खुटंदो आहे प्रोपोर्शनली कंहिंसां टाइम सां। टाइम जे हिसाब सां वक़्त जे हिसाब सां डिस्टेंस ते असर पवंदो आहे, यानी या तो वधी वेंदो आहे या खुटंदो आहे। उहो टाइम टेकिंग हूंदो आहे। या वधीक एग्जांपल भी ॾिसूं था। हाणे असांजे साम्हूं आहे ratio of distance in time is called generally speed, यानी असां जॾहिं रेशो कढंदा आहियूं कंहिंजो डिस्टेंस ऐं टाइम जो, अगर ॾिसो डिस्टेंस d रेशो t, ठीक है ना, मां हीअं लिखां या d अपॉन t लिखां, यानी डिस्टेंस अपॉन टाइम लिखां तॾहिं भी ॻाल्हि साॻी आहे। चए थो जॾहिं इहो डिस्टेंस अपॉन टाइम जो तव्हां रेशो कढंदव असां तो हिनखे रिड्यूस कंदा आहियूं, पर हीअ ॾिसो रेशे में असां अपान भी इस्तेमाल कंदा आहियूं। इहो बराबर हूंदो आहे स्पीड जे, ठीक है। स्पीड मालूम करण लाइ असांखे छा करणो पवंदो आहे बाबा, डिस्टेंस के ऐं टाइम जो पाण में रेशो कढंदा आहियूं, रिड्यूस कंदा आहियूं, उन्हनि खे पाण में डिवाइड कंदा आहियूं। सो उन जे लाइ हिकिड़ो असांखे मिसाल भी ॾिनो वियो आहे हिन किताब जे अंदरि। अ कार ट्रेवल्स 15 किलोमीटर इन 3 hours, फाइंड इट्स स्पीड। हाँ ॾिसो स्पीड जो फार्मूलो छा है, स्पीड इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम। हिकिड़ो असांखे फार्मूलो मिलियल आहे, फाइंड द स्पीड करणी आहे न। त ॾिसो हाणे स्पीड मालूम करणी आहे त मथों तव्हांखे छा रखणो आहे पुट, डिस्टेंस। डिस्टेंस छा अथव 15 किलोमीटर। अपॉन में छा रखणो आहे, टाइम। टाइम हिन घणो वरितो आहे 3 hours। हाणे अवर्स खे असां एज सां बि ज़ाहिर कंदा आहियूं, ठीक आहे। 15 किलोमीटर ऐं 3 कलाक न वरता आहिनि। स्पीड केतिरी आहे, 1 टका 3 5 टका 15, त छा जवाब आयो असांखे 5। हाणे 5 त आयो आहे, पर 5 छाजो आयो आहे, ॾिसो असां डिवाइड त ॿिनि शयुनि खे कयो आहे। पोइ असां छा कंदासीं, पहिरियों मथे वारो यूनिट लिखंदासीं किलोमीटर, अपान खे हीअं पर लिखंदासीं, ऐं जेको हेठि कलाकनि जा अवर्स यानी एश मिलियल हीअं कंदासीं। असांजो जवाब यानी जेको किलोमीटर पर अवर असां वो यूनिट इन करे ॾींदासीं छो त ॾिसो स्पीड में हे ॿ शयूं पाण में डिवाइड थी थियनि। जॾहिं हेठियों वांगुरु गुम थी वियो आहे त तव्हां ॾिसो हुन यूनिट कहिड़ो हुयो, अवर हुयो। मथे जो यूनिट कहिड़ो हुयो, किलोमीटर हुयो। त असां ॿिन्ही खे गॾु करे लिखंदासीं किलोमीटर पर अवर। यानी ख़बर पई त अगरि हिकिड़ी गाॾी आहे जेका 15 किलोमीटर तय थी करे घणनि में, 3 कलाकनि में, त उहा स्पीड घणी थी हले, 1 कलाक में 5 किलोमीटर थी हले। यानी इन स्पीड सां उहा गाड़ी जेको आहे सो ट्रैवल करे थी। असां इन क्वेश्चन जे अंदरि स्पीड मालूम करण समझी वियासीं। हाणे ॾिसूं था ॿियो नंबर एग्जांपल खे। हाणे जेको असां पहिरियों नंबर एग्जांपल सिखियोसीं उन जो मां हिकिड़ो क्वेश्चन खयो आहे हिन जी एक्सरसाइज मां, उहो आहे फाइंड द स्पीड ऑफ अ मोटर बाइक विच कवर्स अ डिस्टेंस ऑफ 80 किलोमीटर इन 2 hours। असांखे फाइंड छा करणी आहे बाबा, स्पीड। स्पीड जो फार्मूलो छा आहे त स्पीड इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम। अचो हाणे असां ॾिसूं था स्पीड हिन जी छा थींदी, त स्पीड जे लाइ इज इक्वल टू मथों छा रखंदासीं, डिस्टेंस 80 किलोमीटर ऐं टाइम केतिरो वरितो अथई 2 hours जो। त असां रिड्यूस कंदासीं 1 × 2 4 × 8 0 साॻो ई, त 40 किलोमीटर पर अवर। इन जो यूनिट छा ठहंदो, किलोमीटर पर अवर स्पीड जो। छाजे करे त किलोमीटर हिन जे अवर ॿई मिली करे स्पीड खे ज़ाहिर कनि था, डिस्टेंस ऐं जेको आहे सो टाइम मिली करे। त 40 किलोमीटर हिकिड़े कलाक में न ट्रेवल कयो आहे, तॾहिं 2 कलाकनि में 80 किलोमीटर जेको आहे सो हलियो न तय कयो आहे। यानी ख़बर पई त हिन जी स्पीड 40 किलोमीटर पर अवर आहे। अच्छा हाणे जॾहिं त यादि रखी छॾियो हीअ हिकिड़े क़िस्म जी इक्वेशन आहे। हिन इक्वेशन खे ज़हन में रखंदव त असां हाणे ॿियो नंबर एग्जांपल जेको हिन एक्सरसाइज जो आहे, यानी हिकिड़ो त असांखे मिलियो असां स्पीड मालूम कईसीं, पर असांखे कॾहिं हिन मां ॿी का बि शइ मालूम करण जी त असां कीअं डील कंदासीं। ॾिसो हाणे बोर्ड ते एग्जांपल नंबर 2 आहे द स्पीड ऑफ अ बस इज 60
किलोमीटर पर आवर, हाउ मच डिस्टेंस विल इट कवर इन 4 आवर्स। सब खां पहिरियां त हे असांखे फार्मूलो यादि हुजे, असां अॻ में बि इक्वेशन्स ॾिठियूं आहिनि त इक्वेशन्स कीअं जेको आहे जनरेट थींदियूं आहिनि, असां उहो जेको आहे करण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिननि टिनी शयुनि मां ॾिसो त तव्हांखे कहिड़ी शइ मिली आहे। असांखे छा मिली आहे हिन में, चए थो त हिकिड़ी जेका बस जी जेका स्पीड आहे उहा आहे 60 किलोमीटर पर आवर। केतिरो डिस्टेंस कवर कंदी घणनि कलाकनि में, चइनि में, यानी असांखे स्पीड बि मिलियल आहे, टाइम बि मिलियल आहे। सम्झण जे लाइ मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त अॻियां हीअ इक्वेशन ज़रूरु लिखो। अचो हिनखे वैल्यू पुट कयो, स्पीड जी जॻह ते स्पीड लिखो, बराबरि, पोइ अपान ॾियो, ऐं उन खां पोइ उन में जेको टाइम मिलियल आहे, टाइम छा मिलियल आहे, गुम कहिड़ी शइ आहे, हीअ। ठीकु आहे, इक्वेशन ना पुट करे हो न। हाणे ॾिसो तव्हांखे मालूम छा करणी आहे, एक्स। जॾहिं एक्स मालूम करणी आहे त एक्स तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं एक्स हिते अकेली थींदी। सो हाणे तव्हांखे इहो ज़हन में रखिणो आहे त हे जेको आहे एक्स आहे हिते अकेली छॾे करे हेॾो वारो जेको अंक आहे हिन सां जेको डिवाइड थियल आहे उहो हेॾे खणी ईंदासीं त छा थी वेंदो, मल्टीप्लाए थी वेंदो। ठीकु आहे, छा थो चवां मां त जेको हिते अॻो डिवाइड थियल आहे उहो हेॾे ईंदो त मल्टीप्लाए थी वेंदो। इहे असां लीनियर इक्वेशन में सिंपल शयूं पढ़ी आया आहियूं। अच्छा, जॾहिं चइनि खे 60 सां ज़रब कंदव, 6 चौक 24, 240, मतिलबु 60 खे तव्हां जॾहिं चइनि सां ज़रब कंदव त तव्हांजा किलोमीटर थींदा। ठीकु आहे न, माना एक्स जो वैल्यू छा आहे, 240 किलोमीटर, यानी 240 किलोमीटर अगरि 4 कलाकनि में थियनि था त तव्हां जॾहिं हिनखे रिड्यूस कंदव त हिनजी स्पीड घणी बीहंदी, 60 बीहंदी। ॾिसो कीअं, 1 चौक चौक 6 चौक 24, 0 हिते, त तव्हांजी छा स्पीड बीठी, 60। यानी ख़बर पई त जॾहिं असांखे इक्वेशन कॾहिं कॾहिं ईअं बि मिली सघे थी, स्पीड मिलियल हुजे, टाइम मिलियल हुजे, डिस्टेंस ही मालूम करिणो आहे। डिस्टेंस मिले, टाइम मिले त स्पीड खे मालूम करणी आहे। इहे 2 शयूं असां अॼु हिन क्लास में सिखी चुका आहियूं। हाणे ॿिए नंबर एग्जाम्पल जो हिकिड़ो ॿियो असां एग्जाम्पल खयो आहे त जीअं असां हिनखे वधीक सम्झूं। हाणे चए थो त स्पीड ऑफ अ कार इज़ 30 किलोमीटर पर आवर, यानी हिकिड़ी कार जी जेका स्पीड आहे उहा 30 किलोमीटर पर आवर आहे, हिकिड़े कलाक जे अंदरि 30 किलोमीटर रन थी करे। हाउ मच द डिस्टेंस विल इट कवर इन 5 आवर्स, 5 कलाकनि जे अंदरि इहा केतिरो मतिलबु फ़ासिलो तय करे सघे थी, केतिरा किलोमीटर भॼी सघे थी। त साॻी ॻाल्हि आहे, स्पीड डिस्टेंस अपॉन टाइम। त असांखे छा मिलियल आहे हिन में, स्पीड जेका आहे 30 ऐं डिस्टेंस असांखे हिन में पुछो वियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा एक्स आहे, ऐं टाइम हिन में घणो ॾिनो वियो आहे असांखे, 5 कलाक। हाणे असां हिनखे छा कंदासीं, असांखे मालूम छा करणी आहे, एक्स मालूम करणी आहे, त 5 असां छा कंदासीं, हिन सां ज़रब कंदासीं त 5 खां 15 ऐं 0 साॻियो त 150 किलोमीटर हीअ डिस्टेंस कवर कंदी। यानी हीअ 5 कलाकनि में 150 किलोमीटर जेको आहे डिस्टेंस कवर कंदी। हाणे तव्हां अगरि 150 अपॉन 5 कयो, यानी डिस्टेंस रखो ऐं टाइम रखो, स्पीड मालूम करण जी कोशिशि कयो, हिनखे रिड्यूस कंदो त तव्हांखे साॻियो ई 30 मिलंदा। हाणे आई ॻाल्हि सम्झ में, यानी असां हिन में 2 एग्जाम्पल्स कयासीं, हिक में स्पीड मालूम करणु, ॿिए में स्पीड मिलियल हुजे त कीअं डिस्टेंस मालूम कबो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि त हीअ इक्वेशन ठहियल हूंदी आहे, पोइ कॾहिं कॾहिं तव्हांजी मर्ज़ी आहे, मूंखे जेको सवलो लॻंदो आहे इहो लॻंदो आहे त तव्हां इक्वेशन पुट कयो, उते वैल्यू रखो, ॾिसो त खुटल छा आहे, पोइ तव्हां जेका शइ मिलियल आहे हुनखे ॿिए पासे खणी तव्हां एक्स बचायो। पर वरी छा कंदा आहिनि, अगरि तव्हांखे लेट सपोज लिखी था ॾियनि, डिस्टेंस मालूम करणो हुजे न त तव्हांखे टाइम खे ज़रब करिणो आहे कंहिंसां, स्पीड सां। ठीकु आहे, मतिलबु अहिड़े क़िस्म जा फार्मूला बि ॾींदा आहिनि, पर हीउ वधीक फैसिनेट कंदो आहे, सवलो आहे। सो उमेद आहे त अॼु जो क्लास जेको स्पीड ते हुयो ऐं जंहिंमें असां डिस्टेंस ऐं स्पीड मालूम करणु सिखी त तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में नई टॉपिक सां गॾु हूंदासीं, तेसिताईं ॻाल्हि जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।